जी नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं। यूसी चेयरमैन सांगी मज़दूरनि जो राशन पंहिंजे वॾेरनि ऐं मनपसंद माण्हुनि खे ॾेई छॾियो। मुख़्तलिफ़ शहरनि जे ॻोठनि जे रहवासियुनि जो यूसी ऑफिस आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी माज़ूर सुहेल सुमरो बि ऑफिस पहुची वियो। चेयरमैन खे को उन मज़दूर ते एहसासु न थियो। नामंजूर नामंजूर राशन ॾियो राशन ॾियो राशन ॾियो राशन ॾियो यूसी चेयरमैन यूसी चेयरमैन यूसी चेयरमैन यूसी चेयरमैन राशन ॾियो राशन ॾियो। जी तव्हांखे आगाह कंदा हलूं त यूनियन कौंसल सांगी जी ऑफिस आॾो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि ग़ुलाम अली सांगी नजफ़ शेख सरवर रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। राशन न ॾिनो वियो। माज़ूर सुहेल सुमरो बि यूसी ऑफिस में पहुची वियो। चेयरमैन शाहिद मरखियाणी खे माज़ूर सुहेल सुमरो ते बि को रहम न आयो। मज़दूरनि जो राशन मनपसंद माण्हुनि ऐं यूसी वार्डनि जे काउंसलरनि जे हवाले करे छॾियो। जी नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ का आगाह कंदा हलूं। यूनियन कौंसल सांगी जे चेयरमैन शाहिद मरखियाणी ख़िलाफ़ ऑफिस आॾो मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी खां नोटिस वठण जी घुर।